Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हाणे लाहौर जा मसला हल करण लाइ वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत जी कमेटी ठाहिणु घुरिजे। लाहौर में बरसात खां पोइ तबाहकारी ते पीटीआई हुकूमत जी ख़ामोशी बिटे मयार जो सबूत आहे। सॼे मुल्क में हिकु जहिड़ो मयार हुजणु घुरिजे। सिंध हुकूमत जो तर्जुमान कमेटी ज़रिए कराची जी इंतज़ामी इख़्तियारनि में वफ़ाक़ खे बाहिवारी ॾियण बाबति सवाल ते जवाबु गोल करे वियो। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त सिंध हुकूमत अवाम जे मफ़ादनि लाइ आइन ऐं क़ानून तहत फ़ैसिला कंदी। तजुर्बनि सां मसला हल थियनि हा त हेल ताईं कराचीअ जा मसला हल थी चुका हुजनि हा। कराची में कचरो हटाइण जी ज़िम्मेवारी डीएमसी जी आहे ऐं डीएमसी मुतहदा वटि आहे। मुतहदा पाकिस्तान जे इंतज़ामिया कचरो खणण में नाकाम थी वई आहे। सियासी मफ़ादनि ऐं मकानी चूंडुनि जे मक़सद लाइ नवां ज़िला ठाहिण वारे तासुर खे रद्द कंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त कराची खे विरहाइण जूं ॻाल्हियूं कंदड़नि लाड़काणे, दादू, हैदराबाद ऐं टंडो मोहम्मद ख़ान खे टोड़े नवां ज़िला ठाहिया हुआ। पीपी हुकूमत अवाम जे मसइलनि खे हल करण लाइ नवां ज़िला ठाहे रही आहे। क्यामाड़ी ज़िलो ठहण ते अवाम जश्न कयो आहे। ख़ैरपुर खे टोड़े नओं ज़िलो ठाहिण जो अञा फ़ैसिलो नाहे। मुराद अली शाह खे पंहिंजो रवैयो ऐं ॻाल्हाइण जो तरीक़ो तब्दील करणो पवंदो। नफ़रतुनि जी सियासत ख़तमु थियणु घुरिजे। सिंध असेंबली में ऑपोज़िशन लीडर फिरदौस शमीम नक़वी जो चवणु आहे त सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी। सिंध हुकूमत अवामी मुतालबे ते न पर सियासी मक़सदनि लाइ कराची में नवां ज़िला ठाहे रही आहे। पीपल्स पार्टी सिंध विरहाइण जो माहौल तयारु कयो आहे। कराची जा मसइला लोकल गवर्नमेंट जे निज़ाम खे मज़बूत करण सां हल थींदा। वफ़ाक़ी हुकूमत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे इश्तिहारी ॾोहारी करार ॾियाराइण ऐं खेसि परदेह मां वापसि घुराइण लाइ अदालत सां राब्तो कंदी। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त मरियम नवाज़ शहबाज़ शरीफ़ खे फासाइण वञी रही आहे। नवाज़ लीग जे ख़ात्मे जो कारण बि मरियम नवाज़ ई बणिजंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी अञा ॿार आहे ऐं सियासत में कचो आहे। मौलाना फज़लुर रहमान तहरीक हलाइण खां अॻु पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग सां लिखत में मुआहिदो चाहे थो। ऑपोज़िशन जमायतूं हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण जी पोज़ीशन में न आहिनि। इमरान ख़ान ॾुखियाईनि में फासी वञे तॾहिं बि ऑपोज़िशन खे एनआरओ न ॾींदो। 7 सेप्टेम्बर ते बैनुल सूबाई तालीमी वज़ारतुनि जे इजलास में 15 सेप्टेम्बर खां तालीमी इदारा खोलण या न खोलण जो हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु आहे त हालतुनि मां लॻे थो त 15 सेप्टेम्बर खां स्कूल खोलिया वेंदा। 7 सेप्टेम्बर ते हतमी फ़ैसिलो थियण बाद सिहत खाते तरफ़ां स्कूल खोलण लाइ SOPs जारी कई वेंदियूं। कोरोना सबबि तालीमी शोबो सख़्तु मुतासिर थियो आहे। हैक जे ऑनलाइन कोर्सिस में बि ॾुखियायूं पेश आयूं ऐं गैलप सर्वे जी रिपोर्ट मूजिबि 80% शागिर्द टेली तालीम खां महरूम आहिनि। हुकूमत इन मसइले खे बि हल करण जी कोशिश करे रही आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु हो त हुकूमत मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निसाब आणण लाइ कमु करे रही आहे। सूबाई हुकूमतुनि ऐं ॿियनि लाॻापियल धुरनि सां सलाह मशवरनि बाद पहिरें खां 5 दर्जे ताईं हिकु जहिड़ो तालीमी निसाब तयारु कयो आहे। हाणे मॉडल टेक्स्ट बुक तयारु कया पिया वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ ऐं हल्की बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार। थर जे ॾाहिली वारे इलाइक़े में तेज़ बरसात सबबि विॼ किरण जे नतीजे में 5 वरहनि जी अस्मा राहिमूं ऐं तारो भील फौर। मिठी ऐं आसपास वारनि इलाइक़नि में गजगोड़ सां तेज़ बरसात खां पोइ रस्तनि ऐं घिटनि में पाणी बीठल। कराची जे मलीर, लांडी, क़ायदाबाद, भैंस कॉलोनी ऐं भरपासे वारे इलाइक़नि में फुड़फुड़। ठठो, धाबेजी, घारो, टंडोबागो, मीरपुर साकरो ऐं भरपासे में तेज़ हवा सां बरसात। टंडोबागो, शेख भिरकियो, पडीदन, ठारूशा, सेठारजा, खिपरो, हालाणी ऐं भरपासे में बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सूमर ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी रहण जी आगाही।
जोही भरसां FP बंद खे लगल घारनि जी जांच शुरू कई वई। सर्किट हाउस दादू में काज़ी शाहिद परवेज़ की अॻवानी में हुकूमती टीम आपाशी खाते जे चीफ इंजीनियर SE ऐं इंजीनियर जा बयान रिकॉर्ड कया। दादू जे आपाशी खाते ऐं ज़िले इंतज़ामिया गाज डाइवर्जन बंद टुटण जो ज़िम्मेवार वापडा खे करार ॾेई छॾियो। ज़रियनि मूजिबि दादू जी इंतज़ामिया जांच टीम आॾो चयो आहे त गाज डैम जी अॾावत दौरान पाणीअ जो वहकिरो रोकण लाइ हिक पासे खां भितियूं अॾण सबबि बंद टुटो। नई गाज में पानी के तेज़ वहकरे जे टकराइजण बाद गाज डाइवर्जन बंद के घारा लगा। काज़ी शाहिद परवेज़ आॾो ज़िले इंतज़ामिया जा बयान रिकॉर्ड करण दौरान दादू ऐं जोही जा चूंडियल नुमाइंदा भी मौजूद हुआ। काज़ी शाहिद परवेज़ जो चवणु आहे त गाज डैम ठहियल हुजे हां त पानी कंट्रोल करे सघिजे हां ऐं नुक़सान खां बची सघूं हां। हाणे प्लानिंग करे रहिया आहियूं। FP बंद खे लॻल घारनि बाबति जांच रिपोर्ट हू वॾे वज़ीर आॾो पेश कंदो। नैब KPK मौलाना फजल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान के मुबैना गैर कानूनी भर्तियुनि ऐं इख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल ते नोटिस जारी करे छॾिया। नैब ज़रियनि जो चवणु आहे त ज़ियाउर रहमान ते गैर कानूनी भर्तियुनि आमदनी खां वधीक असासा ठाहिण ऐं सरकारी मशीनरी जे नाजाइज़ तरीक़े सां इस्तेमाल जा इल्ज़ाम आहिनि। हू नैब आॾो पेश थी इल्ज़ामनि जा जवाब ॾे न त कार्रवाई कई वेंदी। बलूचिस्तान सूदो समूरो पाकिस्तान अॼु हिकु अज़ीम ऐं बहादुर सियासतदान खां महरूम थी वियो। सेनेट ऐं क़ौमी असैम्बली जे इजलास में बलोच सियासतदान हासिल बज़ेंजो खे भेटा पेश। सरफराज़ बुगटी, शेरी रहमान, मुशाहिद हुसैन, रज़ा रब्बानी, ख्वाजा आसिफ, शीरी मज़ारी, मौलाना अताउर रहमान, राजा परवेज़ अशरफ ऐं ॿियनि हुकूमती तोड़े ऑपोज़िशन जे मेंबर्स हासिल बज़ेंजो जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त हासिल बज़ेंजो पंहिंजे ख़ानदान, वालिद ऐं जमायत जे नाले खे जिला बख़्शी। हासिल बज़ेंजो बलोच अवाम जी महरूमिन खे उजागर कयो ऐं कॾहिं बि अवामी तोड़े जमहूरी सियासत ते सौदेबाज़ी न कई। हासिल बज़ेंजो जो मड़ अॼु बलूचिस्तान जे खुज़दार वारे इलाइक़े नाल में मिटीअ माउ हवाले कयो। सिंध हुकूमत के सरकारी घरनि में गैर कानूनी तौर तरसल माण्हुनि खां घर खाली कराइण जो हुक्म। सुप्रीम कोर्ट गैर कानूनी अलॉटमेंट रद्द करे मेरिट ते सरकारी घर ॾियण जो हुक्म ॾेई छॾियो। सिंध हुकूमत खां अमल दरामद रिपोर्ट तलब। ॿुधणीअ दौरान एडिशनल AG सिंध एतराफ़ कयो त सिंध जे 229 सरकारी घरनि ते गैर कानूनी तौर कब्ज़ो आहे। कोरोना जी सूरत हाल सबबि घर खाली कराइण वारो अमल रोकियो वियो। अदालत में CDA जे वकील IG इस्लामाबाद जो घर बि गैर कानूनी तौर अलॉट थियण जो इंकशाफ कंदे चयो आहे त इस्लामाबाद पुलिस संदन 200 क्वार्टर्स ते कब्ज़ो कयो आहे। ॻाल्हियूं थियूं पर पुलिस कब्ज़ो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणु हो त ईंदड़ ॿुधणी ते इस्लामाबाद पुलिस जे मामले खे बि ॾिसंदासीं। क़ौमी असैम्बली जे मेंबर्स जी पघारुनि में वाध बाबति समूरा तफ़सील पेश कया वञनि। सिंध हाई कोर्ट MNA जी पघारुनि में वाध ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी सरकार ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। लाॻापियल इख़्तियारनि खां 16 सेप्टेम्बर ताईं तफ़सील तलब। क़ौमी असैम्बली जे सेक्रेटरी खे मेंबर्स जी अॻूणियुनि ऐं मौजूदा पघारुनि सूदो रिआयत जो रिकॉर्ड पेश करण जो हुक्म। दरख़्वास्त गुज़ार सिंध हाई कोर्ट में मौक़िफ़ इख़्तियार कयो त क़ौमी असैम्बली में मेंबर्स जी पघारुनि ऐं रिआयतुनि में वाध जो बिल पेश कयो वियो हो, जंहिं तहत हिक MNA खे सालियानो 25 एयर टिकट्स इस्तेमालु करण जो इख़्तियार ॾिनो वियो आहे। टिकट्स इस्तेमालु न थियण जी सूरत में इहा रक़म बि हासिल करण जी इजाज़त ॾिनी वई। मौजूदा सूरत हाल में MNA जी पघारुनि ऐं रिआयतुनि में वाध खे कलदम करार ॾिनो। SDO के पास गए हैं, एक्सीन के पास गए हैं, सुपरवाइजर के पास गए हैं, सब के सब मिले हैं। अगर DC साहब के अंदर में ये जिले नहीं है, वापडा नहीं है, हेल्थ नहीं है, तो छोड़ के घर जाके बैठ जाए। असां बिल भी प्यारींदा आहियूं। हिन वक्त 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, असांजी बिजली बहाल न कई वई आहे। एक्सचेंज जेको लाड़काणो चयो बिल बि ॾियो, उन खां अलावा 8 लख मूंखे मोथायां बि ॾियो। असां ग़रीब माण्हू किथां आणूं?
सिंध में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग शहरनि जो जीअण अज़ाब करे छॾियो। 15 खां 20 कलाकनि ताईं बिजली बंदि हुजण सबबि कारोबार सख़्त मुतासिर। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, नवाबशाह, दादू, नौशर फिरोज़, शिकारपुर, थरपारकर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में के इलेक्ट्रिक, हेस्को ऐं सेप्को जी अणएलानल लोड शेडिंग जारी। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बदतरीन लोड शेडिंग का बेज़ार थी शहरी रस्तनि ते निकिरी आया। लतीफ़ाबाद नंबर 12 में मुजाहिद कॉलोनी वासियुनि जो मुज़ाहिरो। मचरल माण्हुनि तरफ़ां टायरनि खे बाहियूं। जाती ऐं भरपासे जे इलाइक़नि में बिजली जी लोड शेडिंग वधण बाद इस्पतालुनि में मरीज़ दरबदर। जनरेटर बंदि हुजण सबबि मरीज़ पीअण जे पाणी, एक्सरे ऐं अल्ट्रासाउंड लाइ परेशान। इंटरनेट की सहूलत न हुजण ऐं ऑनलाइन क्लासिस में अदम हाज़िरी ते इम्तिहाननि में शागिर्दनि जा ग्रेड्स मुतासिर थियण जो ख़दशो। इस्लामाबाद हाई कोर्ट 7 यूनिवर्सिटीज़ जे शागिर्दनि जी दरख़्वास्त ते हैक चेयरमैन खे शागिर्दनि जूं शिकायतूं ॿुधी मसइलो हल करण लाइ लिखत में हुकुमनामो जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो। हायर एजुकेशन कमीशन के वकील तरफ़ां मोहलत घुरण ते अदालत हैक के 2 हफ़्तनि में जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। यूनिवर्सिटीज़ के शागिर्दनि दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त पुठिते पयल इलाइक़नि में इंटरनेट की सहूलत न हुजण सबबि उतां जा शागिर्द ऑनलाइन क्लासिस जो हिस्सो न थी सघिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में लाॻापियल शागिर्दनि जा ग्रेड्स मुतासिर थियण जो ख़दशो आहे। यूनिवर्सिटीज़ हॉस्टल बंदि हुजण बावजूद शागिर्दनि खां फीस उगाड़े रहियूं आहिनि। थरपारकर में भारती FM रेडियो की नशरियात बंद करण लाइ दरख़्वास्त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत के नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट घरू खाते ऐं सुद समाव की वज़ारत सूदो ॿियनि वागियल इख्तियारनि खां बि 17 सेप्टेम्बर ते लिखत में जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मुरीद अली शाह मौक़िफ़ इख्तियार किया है त थरपारकर में भारती रेडियो FM की नशरियात हली रही है। भारती रेडियो स्टेशन ज़रिए पाकिस्तान ऐं पाक फ़ौज ख़िलाफ़ प्रोपागेंडा कई वेंदी है। तंहिं करे भारती रेडियो की नशरियात बंद करण लाइ हुकुम ॾिनो वञे। कुंभ भरसां ॻोठ नसीर फ़कीर जलालाणी में पानी के वारे तां झेड़े में सगे भाव हथां भाव क़त्ल। जवाबदार अब्दुल गनी जलालाणी पंहिंजे भाउ अब्दुल करीम के कुहाड़ियूं हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। लाश केतरी ही देर ताईं वाक़े वारे हंध पयल रहियो। इतला ते पुलिस पहुती ऐं लाश अस्पताल मुंतक़िल कयो। कोर्ट ॾिजी अस्पताल में पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। पुलिस जवाबदार की गिरफ़्तारी लाइ छापा न हया। पुलिस जो चवणु आहे त शुरुआती तौर जांच में लगे तो त वाक़ियो पानी के तकरार तां पेश आयो आहे। मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वई। खैरपुर के सेठारजा वाले इलाइक़े भरसां अली बहार वाह में पीरसन जो लाश ॻोठाणनि लाश कढी पुलिस हवाले कयो। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करण बाद चयो आहे त पोस्टमार्टम खां पोइ मौत जा कारण मालूम थी सघंदा। लाश की सुञाणप न थी सघी। सेवण शरीफ में नारी सां मुबैना ज़्यादती वारे केस में इल्ज़ाम हेठि आयल अॻूणे सिविल जज डिघे अरसे खां पोइ नेठ DNA टेस्ट लाइ जुज़ा ॾेई छॾिया। मुअत्तल थियल जज इम्तियाज़ भुट्टो जा लम्स क़याम शोरो में जुज़ा जमा कराया विया। डॉक्टर्स जो चवणु आहे त इम्तियाज़ भुट्टो ऐं मुतासिरा नारी सलमा ब्रोही जा DNA मैच कया वेंदा। रिपोर्ट अचण में कुछ ॾींहं लॻी सघनि था। नारी सलमा ब्रोही इल्ज़ाम हयो हो त हू जॾहिं पसंद जी शादी लाइ सेवण की अदालत वई त अॻूणे सिविल जज मुबैना तौर खेसि लॼा लुट जो निशानो बणायो। अहिड़ो केस दाख़िल थियण बाद सिंध हाई कोर्ट सिविल जज इम्तियाज़ भुट्टो खे मुअत्तल करे छॾियो। पनवाकिल के मदरसे में मौलवी तरफां खुताबीअ सां बदफेली की तस्दीक। नींगर की शुरुआती मेडिकल रिपोर्ट जारी। अस्पताल इंतजामिया जो चवणु आहे त शुरुआती तौर थियल मेडिकल में नींगर सां बदफेली की तस्दीक थी है। जवाबदार लुत्फुल्ला सूमरो ऐं मुतासिर नींगर की DNA जा जुज़ा ॼाम शोरो लेबॉर्ट्रियूं माणिया विया। हतमी रिपोर्ट अचण बाद वधीक कुछ ॿुधाए सघिबो।
ऐं अदाकारा अतीका ओढो 9 सालनि खां पोइ शराब हथ अचण वारे केस में आजी करार। रावलपिंडी जी मक़ामी अदालत अतीका ओढो वटां मुबैना तौर शराब जूं 2 बोतलूं हथ अचण वारे केस ते ॿुधणीअ बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत अतीका ओढो खे बरी कंदे चयो आहे त संदसि ख़िलाफ़ के बि सबूत न मिलिया आहिनि। 2011 जे जून महीने में अदाकारा ते कराची खां इस्लामाबाद वेंदे शराब जूं बोतलूं हथ अचण जो इल्ज़ाम लॻायो वियो हो। तॾहिं चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी तरफ़ां पाण मुरादो नोटिस वठण बाद एयरपोर्ट ते अतीका ओढो ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो।